अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियत दुलाब जी ज़बरदस्त ऐं आख़िरी अपडेट ऐं आख़िरी किस्त जी आख़िरी अपडेट दोस्तो ही हिनखे ज़रूरु ॾिसंदा ऐं दुलाब ख़तमु थी चुको आहे। दुलाब जी 85 जेकी किस्त अचण वारी आहे आख़िरी एपिसोड आहे ऐं इन में ॿई धुरियूं खीर खंड थी वेंदियूं ऐं शाहनवाज़ ख़ान जो तो एंड अप थी चुको उहो वञी पुॻो जेल। तव्हां ॾिठो मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो त जेल वेंदो शाहनवाज़ ख़ान नेठ जेल वञी पहुतो उनखे पुॼायोसीं जेल। ऐं दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त जे ॿई धुरियूं ओके थी वेंदियूं रहज़न वारा जेको आहे उहे छा कंदा ऐं गुलपरी खे पाण वटि रखंदा ऐं जेको आहे ककर पंहिंजी भेण खे जेको आहे वञी पुॼाईंदो उन्हनि जे हवाले कंदो मुराद अली ख़ान वारनि जे हवाले। इहो रिश्तो हिते ओके थी वेंदो। मंसूर ख़ान ॿिन्ही धुरियुनि जो फ़ैसिलो कराए ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए छॾींदो ऐं ॿई धुरियूं अमुन सां हिते रहंदियूं ऐं ॿई धुरियूं वरी कॾहिं न झेड़ो कंदियूं ऐं ॿिन्ही धुरियुनि खे अहसासु थी चुको आहे असां ग़लतियूं कयूं शाहनवाज़ ख़ान जे चवण ते, पर ईअं न करिणो हुयो ऐं ॿिन्ही धुरियुनि खे हाणे सम्झ में ॻाल्हि अची वई आहे ऐं ॿई धुरियूं हाणे अहिड़ी ग़लती कॾहिं बि न कंदियूं। ऐं ड्रामो 85 ते ख़तमु। इहो अवाम लाइ मैसेज हुयो ऐं अवाम जंहिं इन ड्रामे खे सम्झो हूंदो उहो सुधरी वेंदो, जंहिं न सम्झो उहो कॾहिं बि कोन सुधरंदो। ऐं दोस्तो हिन ड्रामे खां पोइ तमामु जल्द को ॿियो ड्रामो वीरन जी बस्ती या बाप नगर हलायो वेंदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।